नशो फ़िरोज़ ख़ैबर लग मटियारी जे ॻोठ जुमा शाहोक जे मंगणहार फ़क़ीरनि जा असर धुर पारां मुबैना सदन घर ॾाहण ख़िलाफ़ हमल फ़क़ीर मज़हर मंगणहार गुलज़ार मंगणहार सिंगर अदीब शाह सिंगर शमन अली डहराज गुलशेर अली मंगणहार मौला बख्श मंगणहार ग़ुलाम मोहम्मद मंगणहार पारां पंहिंजी बिरादरी सां नशो फ़िरोज़ में यकजहतीअ तौरु फ़नकार मोहम्मद जुम्मन फ़नकार फ़ैज़ अली फ़क़ीर जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू सदीन खां ॻोठ जुमा शहोक लॻ ख़ैबर ज़िले मटिया जा रहिवासी आहियूं जिते संदन अबा ॾाॾा जावा ऐं वफ़ात करे विया। हिकु 62 ठेकेदार बशीर कलियार जेको कब्ज़ा ग्रुप सां लॻापियल आहे पुलिस जी मदद सां खेनि पंहिंजे घरनि मां बेदख़ल करे रहियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त हू मिसकीन फ़नकार ऐं फ़क़ीर घराणे सां वास्तो रखनि था, कंहिं बि क़िस्म जी ताक़त या असर रसूख़ नथा रखनि। संदन घरड़ा अबा ॾाॾनि खां मिलियल न आहिनि पर हाणे खेनि ज़बरदस्ती बेघर कयो पियो वञे। हुननि वसवारनि इदारनि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि वज़ीर आज़म पाकिस्तान सदर पाकिस्तान वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद समेत ॿियनि लाॻापियल इख़्तियारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं संदन रिहाइशियुनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।